अस्सलाम वालेकुम डियर व्यूअर्स, असां चैनल ते खुशामदीद। अज जी हिन वीडियो में असां ॻाल्हि कंदासीं मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग में न्यू बीएस प्रोग्राम्स अनाउंस थिया आहिनि। ही बीएस प्रोग्राम इवनिंग बैच में हलाया वेंदा, जंहिंमें बैचलर ऑफ साइंस इन सिविल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे, मैकेनिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी आहे ऐं साइबर सिक्योरिटी आहे। इन में एचएससी प्री इंजीनियरिंग सां गॾोगॾु जेके जिन्हनि जी डीएई थियल आहे सिविल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी लाइ, डीएई सिविल सां रिलेटेड हुजे, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग टेक्नोलॉजी जे लाइ डिप्लोमा ऑफ एसोसिएट इंजीनियरिंग इलेक्ट्रिक सां रिलेटेड शोबन में हुजे, जीअं इलेक्ट्रिकल आहे, इलेक्ट्रॉनिक्स आहे, ऑटोमेशन आहे, एवियोनिक्स आहे, कंप्यूटर आहे एंड कंप्यूटर एंड इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी आहे, इंफॉर्मेशन इंस्ट्रूमेंटेशन आहे, इंस्ट्रूमेंटेशन एंड प्रोसेस कंट्रोल आहे। ईअं ॿिया बि स्पेसिफाइड फील्ड्स आहिनि जंहिंमें तव्हांजी डीएई आहे त तव्हां एलिजिबल आहियो मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग टेक्नोलॉजी में बीएस इंजीनियरिंग टेक्नोलॉजी प्रोग्राम्स में। ईअं ई मैकेनिकल इंजीनियरिंग आहे, उनमें एचएससी प्री इंजीनियरिंग ऐं डिप्लोमा मैकेनिक्स सां रिलेटेड फील्ड्स में हुजनि जेके ही लिखियल आहिनि। अगर इन्हनि मां कंहिं में तव्हांजी डिप्लोमा थियल आहे त तव्हां एलिजिबल आहियो एडमिशन जे लाइ। उन खां पोइ लास्ट आहे साइबर सिक्योरिटी। साइबर सिक्योरिटी में वरी एचएससी प्री इंजीनियरिंग ऐं एचएससी जनरल साइंस, इन में वरी डिप्लोमा होल्डर न, इन में वरी एचएससी जंहिंजी जनरल साइंस आहे उहो बि एलिजिबल आहे। एलिजिबिलिटी क्राइटेरिया इहो आहे त कैंडिडेट जो सिंध जो डोमिसाइल हुजे, एचएससी पार्ट 2 क्लियर हुजे या डीएई क्लियर हुजे। उन खां पोइ 2019 खां वठी ऑनवर्ड्स जिन्हनि एग्जाम्स ॾिना आहिनि एचएससी जा या डिप्लोमा जा, त उहे ई सिर्फ़ एलिजिबल आहिनि। मीन्स 2019 वारो, 2020 वारो, 2021 वारो ऐं जंहिं हींअर रिसेंटली 2022 में एग्जाम्स ॾिना आहिनि, उन्हनि जी जेको आहे मिनिमम परसेंटेज हुजे पंहिंजे फील्ड में 60% खां मथे हुजे। हाणे इन जूं जेके इंपॉर्टेंट डेट्स आहिनि उहे एडमिशन ओपनिंग फॉर्म अॼु 10 अगस्त खां स्टार्ट थी वियो आहे ऐं इन जी एडमिशन क्लोजिंग थींदी 17 अगस्त ते। प्री एडमिशन टेस्ट इन जी थींदी 20 अगस्त ते ऐं तव्हां अप्लाई ऑनलाइन करे सघो था ugadmissions.mute.edu.pk। एडमिशन्स में अप्लाई करण जे लाइ तव्हां असांजी मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी जी जेका 2022 जी एडमिशन अनाउंस थी हुई रिसेंटली, असां कुछ टाइम पहिरियां पंहिंजे चैनल ते उहा वीडियो अपलोड कई आहे। उन में फॉर्म भरण जो मुकम्मल तरीक़ो आहे, उन जी लिंक मां डिस्क्रिप्शन में ॾियां थो, मथे तव्हांखे राइट साइड ते नज़र ईंदी हूंदी, त तव्हां उन मां हेल्प वठी करे फॉर्म ऑनलाइन फिल करे सघो था। ऐं मज़ीद अहिड़नि इंफॉर्मेटिव वीडियोस जे लाइ असांजे चैनल खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो, त जीअं यूनिवर्सिटियुनि में एडमिशन्स अचनि, स्कॉलरशिप्स अचनि, जॉब्स अचनि, पूरे पाकिस्तान में तव्हांखे असांजूं वीडियोस मिली सघनि। अल्लाह हाफ़िज़।